छतरपुर ज़िले में तेल वधण करे केतिरा ई माण्हुनि जूं तव्हां रड़ियूं ॿुधियूं। हिन वक़्तु असां मौजूदु हुआसीं पेट्रोल पंप बिठीअ ते। उन आवाम जो इहो चवणु त तेल वधण करे असांजो जेको गुज़ारो न पियो थिए। असांजी गाॾियुनि में तेल त विझूं था पर सुवारी न पई अचे किराया वधण करे। कैमरामैन इमरान गुल सां गॾु गुलज़ार गुल उठो, मेहरान टीवी न्यूज़ मिठी। मांगो थियो आहे डेफिनेटली सभिनी खे नज़र अचे पियो। हिन ते ईअं त आम आवाम जेको जंहिंजी मज़ूरी डेली जो दिहाड़ी जा 800 रुपया कमाईंदो, मज़ूरी उते जी उते आहे। हाणे ग़रीब माण्हू वीचारो पेट्रोल सां हर शइ महांगी थींदी, खाइण पीअण जूं शयूं, चांवर अटो हर शइ महांगी थींदी। ग़रीब आवाम जेको आहे डिप्रेशन में न वञे, उहो पंहिंजो दिमाग़ी तवाज़ुन हुनजो ठीकु हुजे। आवाम खे सूर ॾिए पई। कमाइण वारो हिकिड़ो ॼणो जेको रिक्शे वारो ऐं हुन जा भाती जेको खाइण वारा जेको सा 4-5 हुजण कमाइण वारो हिकिड़ो जे ॿाहिरि जूं गाॾियूं जेको अचनि थियूं पियूं उन्हनि खे बि प्रॉब्लम माना दिक़त थिए थी पई। तेल महांगो थी वियो आहे। हुकुमरान नाइल हुकुमरान जेको आहे हिनखे घुरिजे त तेल जे ख़िलाफ़ नोटिस वरितो वञे, तेल सस्तो कयो वञे जीअं आवाम वीचारे पंहिंजो गुज़ारो करे सघे। जी ग़रीबनि जे लाइ कुझु कोन थो थी सघे। ग़रीबनि जी तारीख़ वधे कोन थी, मज़ूरी वधे कोन थी, बाक़ी तेल पंहिंजो हुकूमत चाढ़ंदी वञे पई। ग़रीबनि जी तारीख़ उहो 700 रुपया लॻी पई। हाणे ग़रीब माण्हू किथां 700 रुपया हू अटो वठी अचे या रक्शे जो किरायो ॾे वञे केॾा हू। हाणे रक्शे जो किरायो 200 रुपया लॻो पियो। जो कपिड़े जो दुकान आहे, हुन वाले सां डेली असांजो आउटबैक हिते थिए थो, मानी वग़ैरह पहुचाइण खणणु। हुन वाले सां पेट्रोल त हींअर महांगो थियो आहे, वॾो असरु पए थो। हींअर डेली तक़रीबन 500 रुपये जो भराइणो पए थो। तेल महांगो कयो वियो आहे। सिंध हुकूमत आसिफ ज़रदारी खे असांजी अपील आहे, मुराद अली शाह खे अपील आहे त महिरबानी करे असां ग़रीब माण्हू मिसकिन माण्हू सुबुह खां वठी हिते रक्षा बीहारे बीठा आहियूं। केरु माण्हू चढ़ण लाइ तयारु कोन्हे। असां 500 रुपया ॾेई लीटर तेल भरायूं या 5 किलो अटो घर वठी वञूं। असां ग़रीब माण्हू परेशान आहियूं। महिरबानी करे आसिफ ज़रदारी खे चऊं था, मुराद अली शाह चऊं था त महिरबानी करे अलाह जी आंखे वो बाहि लॻे को आग जी वो घर में को बाहि लॻे या सफ़ा ख़तमु थियो, जान छुटे। असां तेल सस्ता कनि, असां रुली विया आहियूं। ग़रीब माण्हू रुली विया आहियूं। हाणे गाॾियूं खपायूं, छा करियूं? गॾे गाॾियूं वठूं, छा करियूं? असां ग़रीब माण्हू केॾांहुं वञूं? हाणे रुली विया आहियूं। जो असां तक़रीबन 400 जो तेल भरायो ऐं धंधो कयो 200 जो। असां 400 जो धंधो कयूं था, 400 जा पूरा पोइ असांजा बचा असीं केॾांहुं करियूं? ऐं स्कूलूं खणूं था त उन्हनि जो असांखे किरायो वधाइण जो चऊं था त उहे चवंदा बाबा असीं सरकारी में दाख़िल था करायूं। प्राइवेट वारा ॾियनि कोन था, सरकारी वारा पंधा चवनि था। हाणे असांजा बच्चा जेको आहे न सफ़ा तॾ ते वेही रहिया आहिनि। वधीक गवर्नमेंट जी मर्ज़ी आहे। कीअं खाराईंदासीं भई? हीअ हालात रहिया त पोइ असां कीअं खाराईंदासीं? बसि नेट बीहारे छॾंदासीं पेट्रोल महांगो हूंदो त। गरीब माण्हू केॾांहुं वेंदो? इहो गुज़र सफ़र तेल लाहियो वञे, गैस लाहियो वञे, असां ग़रीब माण्हू केॾांहुं वेंदासीं? हुकूमत कुझु नथी करे, कानून आहे कोन। हाणे मिसकिन माण्हुनि जो जीअण जंजाल थी वियो आहे। गवर्नमेंट जेका आहे उहो पंहिंजा अख़राजात घटि करण जे बजाए ग़रीब माण्हुनि ते जेको आहे सॼो लोड हुन ते विझी छॾियो आहे। हाणे ॾिसो जेकॾहिं तेल जो बोरान हुन पासे ॻाल्हि करी रहिया आहिनि त असांखे जेको ईरान 2-3 जहाज़ मोकिलिया आहिनि पाकिस्तान खे, सालसी जो किरदारु अदा करे रहियो आहे। ॿिए पासे वरी ॾिसो त हू जेको आवाम ते जेको तेल जा रेट सभ खां वधीक तेल जा हींअर रेट पाकिस्तान में आहिनि। सो अफ़सोस जी ॻाल्हि आहे त इहो ग़रीब माण्हुनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। हाणे सब्सिडी जेका ऐलान कयो आहे मोटरसाइकिल ते ऐं जेको आहे उन ते गाॾियुनि ते, उहो बि कहिड़े तरीक़े सां मिलंदी? उहो अञा ताईं वाज़े ऐलान कोन थियो आहे त सब्सिडी कहिड़े तरीक़े सां मिलंदी। तव्हां ॾिसो रिक्शे वारा वीचारा जेके ग़रीब मिसकिन माण्हू आहिनि, लोडर आहिनि, हलाइनि था, हुननि लाइ को बि सब्सिडी जो ऐलान कोन कयो आहे। सो अफ़सोस जी ॻाल्हि आहे। हाणे माण्हू जेके हिकिड़ो थर पार्कर में अॻे जेके ख़ुदकुशियूं करण ते मजबूर आहिनि, हाणे जेकॾहिं अहिड़ो बोरान थींदो जंहिंमें 458 रुपया लीटर तेल थी वियो त हिकिड़ो लीटर तेल वठंदा या पंहिंजे बचनि जे लाइ 2 किलो अटो वठंदा। ऐं मिसकिन माण्हू जेको आहे उनजो जीअण जंजाल थी वियो आहे। इहो बेसिकली स्टेट जो कमु हूंदो आहे, गवर्नमेंट जो कमु हूंदो आहे माण्हुनि खे फैसिलिटेट करणु। इंटरनेशनली मञूं था जेकॾहिं क्राइसिस को आहे त गवर्नमेंट छा वेठी करे? गवर्नमेंट जो कमु आहे त क्राइसिस जे अंदरि पंहिंजी पब्लिक सां गॾु बीहणु, उनखे सब्सिडी जेको जाइज़ सब्सिडी आहे उहो उन्हनि खे ॾियणु ऐं उन्हनि जा जेके मसाइल आहिनि उन्हनि खे ॾिसणु। पर गवर्नमेंट ख़ुदि ॾिसंदी पई आहे त इंटरनेशनली जेकॾहिं को क्राइसिस अचे थो, जेकॾहिं फ्यूल प्राइस जेकॾहिं इंक्रीज़ थिए थी त हीअ उनखां डबल ट्रिपल वरी इंक्रीज़ करे था छॾीनि। असांजो सिर्फ़ु गुज़ारिश एतिरी आहे, बाक़ी मिसकिन माण्हुनि ते तेल जो बम किराए उनजो जीअण हराम न कयो वञे। जी बिल्कुलु। वफ़ाक़ी हुकूमत पारां अचानक तेल जे राति पेट में अघु वधाइण करे छतरपुर ज़िले जे मुख़्तलिफ़ जेके पेट्रोल पंप आहिनि उन्हनि ते तव्हां ॾिसंदो त बिल्कुलु गाॾियूं बि न आहिनि, तेल बि घटि पियो भराइजे। पर जेके माण्हू आवाम जेका आहे उन्हनि जो इहो चवणु आहे त असांखे जेको सो तेल वधाइण करे असांजा बचा बुख मरनि, असां सुवारी आहे न, माण्हू अचनि था न, वरी इन मां असां जेको गुज़ारो थिए थो। ऐं इन करे केतिरा ई जेके आहिनि सो मुख़्तलिफ़ अटो आहे या खंडु आहे या रोज़मर्रा जी जेकी शयूं आहिनि उहे तेल करे पिणु वधी वियूं। अचो त हितां थरी आवाम खां पुछूं था त तेल वधण करे मुंहिंजी छा चवणु आहे।